असां जे न हूंदासे कंदे के समाणे कुंडो तुंहिंजे दर जो दस केरु खड़काईंदो आहाने बहाने तो वटि लिया केरु पाईंदो कुंडो तुंहिंजे दर जो दस केरु खड़काईंदो आहाने बहाने तो वटि लिया केरु पाईंदो सॼी राति रोंदे पोइ पुछंदा विहाणे असां जे न हूंदासे कंदीअ के समाणे ॻोठ वारा कंदा तो साम्हूं जूं ॻाल्हियूं मुंहं जी पकाई कंदे अखियूं दयालियूं जॾहिं ॻोठ वारा कंदा तो साम्हूं जूं मुंहं जी पकाई कंदे अखियूं दयालियूं ॾाढा यादि ईंदा पोइ सॼण तूं जमाणे असां जे न हूंदासे कंदे के समाणे पखीअड़ा उॾाणे अॼु या सुभाणे पखीअड़ा उॾाणे असां जे न हूंदासीं कंदो के समाणे असां जे न हूंदासे कंदे के समाणे अॼु या सुभाणे पखीअड़ा उॾाणे असां जे न हूंदासे कंदे के समाणे कुंडो तुंहिंजे दर जो दस केरु खड़काईंदो आहाने बहाने तो वटि लिया केरु पाईंदो कुंडो तुंहिंजे दर जो दस केरु खड़काईंदो आहाने बहाने तो वटि लिया केरु पाईंदो सॼी राति रोंदे पोइ पुछंदा विहाणे असां जे न हूंदासे कंदीअ के समाणे ॻोठ वारा कंदा तो साम्हूं जूं ॻाल्हियूं मुंहं जी पकाई कंदे अखियूं दयालियूं जॾहिं ॻोठ वारा कंदा तो साम्हूं जूं मुंहं जी पकाई कंदे अखियूं दयालियूं ॾाढा यादि ईंदा पोइ सॼण तूं जमाणे असां जे न हूंदासे कंदे के समाणे कंदो के समाणे